शुगर जो मर्ज़ दुनिया में वॾी तेज़ीअ सां फहिलिजी चुको आहे। इन मर्ज़ में मुब्तला माण्हुनि खे दवा खां वधीक पंहिंजी तिर्ज़ ज़िंदगी ऐं खाधे खुराक में एहतियात करण जी ज़रूरत हुजे थी। हूअं त शुगर हिकु ख़तरनाक मर्ज़ आहे, पर जेकॾहिं थोरो एहतियात ऐं पंहिंजी ज़िंदगी जी रूटीन बहितर कजे त इहो मर्ज़ का वॾी ॻाल्हि बि नाहे। शुगर जे मरीज़नि खे मिठाण खाइण खां त मुकमल पाबंदी हूंदी आहे, पर कुझु अहिड़ियूं शयूं बि आहिनि जेके ज़ाइके में मिठियूं न बि लॻनि पर हक़ीक़त में शुगर जे मरीज़नि लाइ नुक़सानकार हूंदियूं आहिनि। खाधे जूं टे शयूं अहिड़ियूं आहिनि शुगर जा मरीज़ जिन खे खाइण में एहतियात कनि त बिना कंहिं परेशानीअ जे शुगर खे ज़ाब्ते में रखी सघनि था। सभ खां पहिरीं त आहे अछो अटो। बुनियादी तौर ते अटे में मिठाण जो मिक़दार त तमामु घटि हूंदो आहे, जेको शुगर लाइ नुक़सानकार साबित न बि हुजे थो, पर अटे में मौजूद जजे मिक़दार में कार्बोहाइड्रेट्स हज़म थियण दौरान मिठाण में तब्दील थी वेंदा आहिनि, जेके जिस्म में शुगर जी वाधि जो सबबु बणिबा आहिनि। उन करे शुगर जे मरीज़नि खे अछे अटे खां परहेज़ करणु घुर्जे। उन खां पोइ चांवर बि शुगर जे मरीज़नि लाइ नुक़सानकार हूंदा आहिनि। चांवर असां सभिनी जी ज़रूरी खुराक में शामिल हूंदा आहिनि, पर हक़ीक़त इहा बि आहे त चांवरनि में ग्लिसेमिक इंडेक्स बि वॾे मिक़दार में हुजे थो, जंहिंजे करे चांवरनि जे इस्तेमाल सां फौरी तौर ते जिस्म जी शुगर में वाधि थी वेंदी आहे। शुगर जा मरीज़ जेकॾहिं चांवर खाइण खां परहेज़ कंदा त शुगर कंट्रोल करणु को वॾो मसइलो नाहे। शुगर जे मरीज़नि खे घुर्जे त जेकॾहिं उहे चांवर खाइण जा शौक़ीन बि आहिनि त उहे अछे चांवरनि बदिरां भूरे रंग वारा चांवर इस्तेमालु कनि। उन खां सवाइ पटाटा बि दुनिया जी सभ खां वधीक पसंदि ऐं इस्तेमालु कई वेंदड़ सब्ज़ी आहिनि, जेका तक़रीबन हर माण्हू हर रोज़ इस्तेमालु करे थो। पटाटनि में अछे चांवरनि ऐं अटे खां बि वधीक ग्लाइसेमिक इंडेक्स हूंदो आहे, जेको जिस्म में तेज़ीअ सां शुगर जी वाधि जो सबबु बणिजे थो। उन करे जेकॾहिं तव्हां चाहियो था त तव्हां जे जिस्म जी शुगर नॉर्मल रहे त इन लाइ तव्हां खे अटे ऐं चांवरनि सां गॾु पटाटनि खां बि परहेज़ करणी पवंदी।